नाज़रीन, सिंध काबीना कुत्ता पकड़ण लाइ गाड़ियूं ख़रीद करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट साईं? जी, सिंध काबीना जो इजलास सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में थियो। इजलास में जेको काफ़ी अरसे खां कुतनि पकड़ण ऐं उन्हनि ते कंट्रोल करण जे हवाले सां चर्चो आहे। अॼु सिंध काबीना कुतनि पकड़ण जे हवाले सां गाॾियुनि जी ख़रीद करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। उन खां अलावा सिंध काबीना टाउन ऑफिसरनि जी पोस्ट खे 11 मां 16 ग्रेड में करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। 184 टाउन ऑफिसर 2010 में 11 ग्रेड में भर्ती किया विया हुआ, जिनखे अॼु 16 ग्रेड में करण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मकानी इदारनि वारे खाते जे मुलाज़िमनि खे सिंध हुकूमत जे पैरोल ते आणण जी हिदायत ॾिनी त जीअं मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जी पघारनि जा जेके मसइला आहिनि उहे हल थी सघनि। सिंध काबीना सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे डिविज़नल सतह ते मुंतकिल करण जी पिणु मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मकानी इदारनि वारे खाते सिंध वाटर एक्ट 2020 में मकानी इदारनि वारे खाते सिंध वाटर एक्ट 2020 काबीना में पेश कयो, जेको पिणु सिंध काबीना वाटर एक्ट 2020 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध वाटर रिसोर्सिस कमीशन सिंध जे वॾे वज़ीर जे मातहत हूंदो। वाटर कमीशन जे अख़्तियार में पाणीअ जो तहफ़ुज़, विर्छ ऐं पाणी वधाइण जो ज़रिया पैदा करणु हूंदो। वाटर कमीशन घरनि, सनअतुनि, ज़राअत ऐं माहौलियत लाइ पाणी मुख़्तस कंदी। हिन वक़्तु बि सिंध काबीना जो इजलास जारी आहे, जंहिंमें वधीक अहम फ़ैसिलनि जी करण जो जेको आहे इम्कान आहे। गुलशन, अवां जी महिरबानी।